हिते अव्हांखे ॿुधायूं JUI अॻवान राशिद महमूद सूबरो चयो आहे त सिंध जूं ज़मीनूं सिंध जी मिल्कियत आहिनि, कंहिंजी जागीर नाहे। संदसि चवणो त उहे सिंध जूं ज़मीनूं सिंध जे माण्हुनि खां सवाइ कंहिंखे बि ॾियणु न ॾींदा। राशिद महमूद सूमरे जो चवणु आहे त सिंध जो अवाम PP मां बेज़ार आहे। JUI मुतबादिल पार्टी आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। JUI अॻवान राशिद महमूद सूमरो चयो आहे त सिंध जूं ज़मीनूं सिंध जी मिल्कियत आहिनि, कंहिंजी जागीर नाहे। संदसि चवणु त उहे सिंध जूं ज़मीनूं सिंध जे माण्हुनि खां सवाइ कंहिंखे बि न ॾियणु ॾींदा। राशिद महमूद सूमरो जो चवणु आहे त सिंध जो अवाम PP मां बेज़ार आहे। JUI मुतबादिल पार्टी आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। JUI अॻवान राशिद महमूद सूमरो चयो आहे त सिंध जूं ज़मीनूं सिंध जी मिल्कियत आहिनि, कंहिंजी जागीर नाहे। JUI अॻवान राशिद महमूद सूमरो चयो आहे त सिंध जूं ज़मीनूं सिंध जे माण्हुनि खां सवाइ कंहिंखे बि ॾियणु न ॾींदा। राशिद महमूद सूमरो जो चवणु आहे त सिंध जो अवाम PP मां बेज़ार आहे। JUI मुतबादिल पार्टी आहे। आगाह कयूं पिया अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त JUI अॻवान राशिद महमूद सूमरो चयो आहे त सिंध जूं ज़मीनूं सिंध जी मिल्कियत आहिनि, कंहिंजी जागीर नाहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राशिद महमूद सूमरो चयो आहे त सिंध जूं ज़मीनूं सिंध जे माण्हुनि खां सवाइ कंहिंखे बि ॾियणु न ॾींदा। सिंध जो अवाम PP मां बेज़ार आहे। JUI अॻवान राशिद महमूद सूमरो जो चवणु आहे त सिंध जूं ज़मीनूं सिंध जी मिल्कियत आहिनि, कंहिंजी जागीर नाहे। सिंध जूं ज़मीनूं सिंध जे माण्हुनि खां सवाइ कंहिंखे बि न ॾियणु ॾींदासीं। राशिद महमूद सूमरो पारां चयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंधी न्यूज़ जे रिपोर्टर अयूब ब्रोही खां। अयूब ब्रोही, वधीक राशिद महमूद सूमरो जो छा चवणु आहे, आगाह कजो। राशिद महमूद सूमरो लाड़काने को मदी पहुंचण ते कारकुन शानदार इस्तक़बाल कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे पाकिस्तान पीपुल्स पार्टी समाज सियासी जमायत आहे, पर खेनि ख़बर पइजी करणु घुरिजे त हू अवाम खेनि रद्द करे चुको आहे। सिंध जो अवाम हाणे PP ते एतमाद करण लाइ तयार ई न आहे। ऐं उन वधीक चयो त इन वक़्त सिंध जो अवाम सम्झे थो त मसइलनि जो ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी आहे। 60 सालनि खां सिंध अंदरि पीपुल्स पार्टी जी हुकूमरानी आहे, पर उहो अवाम लाइ कुझु बि न कयो आहे। ऐं उन पीपुल्स पार्टी वॾेरा ऐं सरदार ऐं बोतारनि नवाबनि जो जमायत आहे, जंहिं करे अवामी इतमाद चुकियो आहे। उन चयो त सिंध जे ज़मीननि कॾहिं बि जेके बि ज़मीनूं अलाटमेंट थिया आहिनि उन कंहिं बि हरगिज़ न ॾिनो वेंदो। उन चयो त जेसि ताणी कराची खां वठी कश्मीर ताणी जेके अवाम उमेदूं हाणे पीपुल्स पार्टी में इतमाद न आहे। जेकी बि ज़मीनूं अलाटमेंट कयूं आहिनि, हिकु इंच जी ज़मीनूं उन्हनि खे ॾींदासीं। छो त जिन केस पिया विढ़ूं उहो करोड़े अवामनि जो केस पियो विढ़ूं ऐं बेट जज़ीरनि जा केस बि पिया विढ़ूं ऐं हर इशूअ ते असां विढ़ी रहिया आहियूं, जंहिं ते मुंहिंजी जमायत जो आवाज़ु हिकु नंबर अवामी आवाज़ु आहे। उतारियो आहे अवाम जी सिंध जी ज़मीनुनि सिंध जी मिल्कियत सिंधियुनि जी अवाम जो आहे, कंहिंजी पीउ जी जागीर न आहे जो उन्हनि खे ॾियूं ऐं उन्हनि जे हवाले करे ॾियूं। ऐं ज़मीनूं सिंध जो अवाम ऐं कंहिं बि अर्गज़ न ॾिनो वेंदो। ऐं 11 सालनि खां वठी असां इन मामलनि जे इशूनि ते एहतजाज कया पिया वञूं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अयूब ब्रोही तफ़सील ॾियण लाइ।